أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن المنافقين يخادعون الله وهو خادعهم وإذا قاموا إلى الصلاة قاموا كسالى يراءون الناس ولا يذكرون الله إلا قليلا مذبذبين بين ذلك لا إله هؤلاء ولا إله هؤلاء ومن يضلل الله فلن تجد له سبيلا صدق الله العلي العظيم. درود शरीफ पढ़ो. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला मुनाफ़िक़त जे किरदार खे वज़ाहत सां बयानु फरमायो हो ऐं उन्हनि मुनाफ़िक़नि जी अंदरूनी जेका लिकियल दुगनी पॉलिसी हुई, ॿिटी पॉलिसी, उनखे बि अल्लाह तबारक व तआला वाज़े फरमायो। उन में बयानु कयो वियो त ज़ाहिरी तौर ते मुसलमाननि सां गॾु नमाज़ बि पढ़ंदा हुआ, सलाह मशवरे में बि गॾु हूंदा हुआ, सफ़र हज़र में भी केतिरनि ॻाल्हियुनि में गॾु गॾु हूंदा, पर जंग जो जॾहिं मामिलो ईंदो सख़्त त पोइ भॼी ईंदा बहानो करे। वरी पोइ जंग लॻंदी त खटण ऐं हाराइण जे मामले में बि वॾो इंतज़ारु हूंदो हुनजे। मुस्लमान खटंदा पोइ चवंदा उन्हनि खे त छा असां तव्हां सां गॾु न हुयासीं, हाणे माले गनीमत जेको मिलियो अथव हुन मां असांजो बि हिसो आहे, असां बि गॾु हूंदा आहियूं तव्हां सां। वरी जे काफ़र खटी वञनि, मुसलमान हाराए वञनि त काफ़रनि खे गॾु बीही करे वञी काफ़रनि खे चवंदा हुआ त पोइ असां तव्हां सां त दिली तौर ते ॾिसो गॾु हूंदा आहियूं न, हर ॻाल्हि में तव्हां सां, मशवरे में तव्हां सां, सचा बि तव्हां सां, ज़ाहिरी तौर ते मुसलमाननि सां गॾु हुयासीं, इन जे करे त हुननि जी मदद न कईसीं जीअं तव्हां कामयाबु थियो। पोइ उन्हनि सां गॾु रही करे उन्हनि खे नाकाम कयोसीं तव्हांजे फतह जे ततो, पोइ तव्हां हाणे कामयाबी तव्हांजी थी आहे त असांजो हिसो आहे तव्हांजे कामयाबीअ में, असांखे बि हिसो मिले। अहिड़ी तरह सां ॿिटी पॉलिसी। पोइ अल्लाह तबारक व तआला अॼोकिन आयतुनि जे अंदरि उन्हनि जे इन ॿिटी पॉलिसीअ खे दोखे जो नालो ॾिनो आहे त इहे मुनाफ़िक़ दिली तौर ते काफ़रनि सां गॾियल आहिनि, ज़ाहिरी तौर ते वरी मुसलमाननि सां, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु गॾु आहिनि। इन इहे ॿिटी पॉलिसीअ मां हू छा था करणु चाहिनि? छा अल्लाह ताला जे ज़ात खे ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे धोखो था ॾियणु चाहिनि? हू सम्झनि था त इन ॻाल्हि जी ख़बर कंहिंखे बि कान पवंदी त असां अंदरूनी तौर ते कहिड़ी उन्हनि सां रांदि था खेॾूं। अल्लाह तबारक व तआला फरमायो इन्नल मुनाफ़िक़ीन युख़ादिऊन अल्लाह, इहे मुनाफ़िक़ सम्झनि था त इहे अल्लाह ताला सां असां धोखो था कयूं, वहुव ख़ादिउहुम, हालांकि उहो धोखो पाण सां था कनि। वइज़ा क़ामू इला सलाति क़ामू कुसाला, अल्लाह ताला हिते इन्हनि जी ॿी ख़बासत बि बयानु फरमाई त इहे मोमिननि मुसलमाननि सां जॾहिं न निमाज़ में गॾु गॾु बि आहिनि, पोइ तव्हां जॾहिं ॾिसंदव न इहे मुनाफ़िक़ निमाज़ में बीहंदा त सुस्त हूंदव, रुकू बि सही कोन कंदा, तिलावत बि सही कोन कंदा, या त कंदा ई कोन, रुगो ख़ाली ख़ाली बसि जिस्म पिया रुकूअ में सजदे में पिया झुकाईंदा, कुझु बि न पढ़ंदा, सही तरह सां रुकू ऐं सजदे खे अदा बि न कंदा। ज़ाहिरी तौर ते युराऊन अन्नास, माण्हुनि खे ॾेखारण ख़ातिर रुगो मुसलमाननि सां गॾु गॾु नज़र ईंदा, मुसलमाननि खे ॾेखारींदा त ॾिसो असां तव्हां सां गॾु आहियूं, पर निमाज़ में पढ़ंदा बि कुझु कोन, अल्लाह अकबर तकबीर बि न हणंदा, तस्बीह बि न पढ़ंदा, क़िरात बि न कंदा, दुरूद शरीफ़ रब जाली बि कोन पढ़ंदा, काई दुआ कोन पढ़ंदा, रुगो उन्हनि सां गॾु उथंदा, विहंदा, सजदो कंदा, रुकू कंदा, सलाम वराईंदा, बसि।
सिर्फ़ु ॾेखारण ख़ातिर त ही सम्झनि त निमाज़ पढ़नि था, पर निमाज़ में अलाह जी फरमायो कुसाल आहे, अहिड़ा सुस्त हूंदा, हिकु त पढ़ंदा कोन, जे पढ़ंदा त रुॻो ॾेखारण ख़ातिर बसि। हालांकि निमाज़ पढ़ण जे लाइ शर्त आहे त निमाज़ इत्मीनान सां पढ़िजे, सुकून सां पढ़िजे, चङे तरह सां रुकू ऐं सजदो अदा कजे, क़ुर पाक जी तिलावत जेका बि सूरत हलंदो आहे हुन सां गॾु सूरत जेका तिलावत कजे ठारे ठारे मज़े मज़े सां पढ़िजे। उनजे माना जी अगरि ख़बर हुजे त माना जे तरफ़ तवजो करे पढ़ंदो वञे, सम्झंदो हले माण्हू, पोइ सचपच हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, फरमाई त अल्लाह तबारक व ताला निमाज़ी माण्हू जे निमाज़ जे इंतज़ार में हूंदो आहे। जॾहिं निमाज़ी माण्हू न शौक़ सां, दिलि सां, मुहबत सां, ख़ुशीअ सां निमाज़ अदा कंदो आहे त अल्लाह तबारक व ताला उन बहाने जी तरफ़ कनु ॾींदो आहे, कनु। ॾिसां बानो मुंहिंजो छा थो पढ़े, कीअं थो मुंहिंजी तस्बीह पढ़े, सुभान रब्बी अल अज़ीम रुकूअ में थो करे, कीअं थो सजदे में सुभान रब्बी अल आला करे। अल्लाह ताला हुनजे आवाज़ ॾे कनु लॻाईंदो आहे। ऐं अल्लाह तबारक व ताला क़ुर पाक जी आयतुनि में जेका हू दुआ घुरंदो आहे, अल्लाह ताला हुनजे दुआ, हुनजे तलब खे ॾिसी करे हुनजी तलब पूरी कंदो आहे, हुनजे दुआ क़बूल कंदो आहे। इंतज़ार हूंदो आहे त बानो ॾिसां मूंखां छा थो घुरे त पूरो करे ॾियांसि। पर शर्त आहे बानो जॾहिं दिलि सां शौक़ सां निमाज़ पढ़ंदो आहे त। ऐं हीअ वरी मुनाफ़िक़ छा कंदा, पढ़ंदा ई कुझु कोन, सिर्फ़ु ॾेखारण ख़ातिर त तव्हां सां गॾु आहियूं। अल्लाह जी फरमाए थो वला यज़कुरून अल्लाह इल्ला क़लीला, अल्लाह ताला जो ज़िक्र, अल्लाह जो नालो वठंदा ई कोन, हा थोरो सिर्फ़ु ॾेखारण ख़ातिर, जीअं ही सम्झनि त सचा आहिनि असां सां। ऐं वरी होॾां वञी काफ़रनि सां राति जो कचहरियूं हणनि वॾियूं, उन्हनि खे वञी करे ॿुधाइनि त अॼु बाबा मुस्लमाननि ते हीअ नई आयत नाज़िल थी आहे, उन में ही हुकुम नाज़िल थियो आहे ज़कात ॾियण जो, हज करण जो, ऐं निमाज़ में क़ुर पाक ठारे ठारे पढ़ण जो, वरतिल क़ुरान तरतीला हुकुम थियो आहे। वरी हुन ते टोकूं ऐं ठठोलूं, मस्खिरियूं, मज़ाक़ूं कनि क़ुर पाक जे आयतुनि ते। अल्लाह जी फरमायो त छा था सम्झनि, इहे त असां धोखो था कयूं मुस्लमाननि सां। दिली तौर ते काफ़रनि सां गॾु आहिनि, ज़ाहिरी तौर ते मुस्लमाननि सां ॾेखारण ख़ातिर पोइ था चवनि धोखेबाज़ी था कयूं, हालांकि इहे पाण सां धोखो था कनि। इन्हनि खे इहा ख़बर ई कान्हे ही जहिड़े तरह सां ज़ाहिरी धोखो था कनि मुस्लमाननि मोमिननि सां, अल्लाह जे ज़ात सां, अल्लाह तबारक व ताला बि हिननि खे ओड़े ई तरह सां मोट पियो ॾे। ज़ाहिरी तौर ते हिननि खे ख़बर ई कान्हे का, मरंदा त हिननि जी क़बर जहन्नम जो खॾो बणिजंदी, मरंदा वेंदा त हिसाब सख़्तीअ सां थींदो वेंदो। हिननि खे इहा ख़बर ई कान्हे त पोयां रुसवाई बि थिए थी, असांजे लाइ क़बर बि जहन्नम जो खॾो थी बणिजंदी वञे। पोइ तॾहिं बुख़ारी ऐं मुस्लिम शरीफ़ जे अंदरि रिवायत ईंदी आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुनाफ़िक़ माण्हूअ ते फज्र ऐं इशा जी निमाज़ ॾाढी गौरी थींदी आहे। कोशिशि कंदा त इशा बि न पढ़ूं, फज्र बि न पढ़ूं, रहिजी वञे, पर जे पढ़णी बि पई त ईअं पढ़ंदा बसि मजबूरनि। कुझु चवंदा न ज़ुबान सां, क़ुर पाक या तिलावत तस्बीह निमाज़ में पढ़ंदा न, रुॻो हरू पिया जिस्म रुकूअ में सजदे में आणे करे पिया मिड़ई सलाम वराईंदा। पर रिवाज अंदरि ईंदो आहे जे हक़ीक़ी फज्र ऐं इशा जे फ़ज़ाइलनि जी ख़बर हुजे न त पोइ दिली तौर ते जे क़ाइल हुजनि फज्र ऐं इशा जे निमाज़ जा, त केतिरा कलाकनि जा कलाक पहिरियां अची करे वेही इंतज़ारु कनि त फज्र निमाज़ पढ़ी पोइ वञनि। पर चूंकि हो फज्र ऐं इशा निमाज़ सां दिलचस्पी न ई हुननि जी, छो त मुनाफ़िक़ आहिनि। इन जी रिवायत खे वठी करे जॾहिं असां मुस्लमान पंहिंजे मथां नज़र था रखूं त सचपच असां मुस्लमाननि में बि इहा ॻाल्हि आहे, इशा जी निमाज़ केतिरा ई कोन था पढ़ूं, फज्र जी निमाज़ बि कोन था पढ़ूं। पोइ हाणे हदीस पाक ॿुधाए थी त इशा ऐं फज्र मुस्लमाननि ते गौरी थींदी आहे, न बल्कि मुनाफ़िक़नि ते गरी थींदी आहे। असां ॾिठोसीं न असां मुस्लमाननि ते बि इहा ॻाल्हि करी आहे, पोइ असां मुस्लमाननि ऐं मुनाफ़िक़नि में फ़र्क़ु कहिड़ो रहियो, आहियूं त भई हिकु जहिड़ा इन ॻाल्हि में। पोइ अल्लाह तबारक व ताला हाणे इन मुनाफ़िक़नि जो मिसाल बयानु कंदे फरमायो मुज़बज़बीन बैन ज़ालिक, इहे विच ते लटकिया पिया आहिनि, हेॾा मुस्लमाननि सां बि ज़ाहिरी तौर ते ॻंढियल आहिनि, दिली तौर ते वरी काफ़रनि सां बि ॻंढियल आहिनि, न पूरा जो पूरा मुस्लमाननि सां मुकमल इस्लाम हाणे मुकमल पूरा मुस्लमान था थियनि, न के काफ़रनि सां सिधो सां कुफ़ुर अख़्तियार करे काफ़र था थियनि, विच ते अटकियल आहिनि।
कंहिं महिल मुस्लमाननि सां, कंहिं महिल मुनाफ़िक काफ़िरनि सां, इहे विच ते अटकल आहिनि। मुज़ब्ज़बीन बैन ज़ालिक ला इलाहा हाउलाए वला इलाहा हाउलाए, न मुस्लमाननि सां गॾु न काफ़िरनि सां गॾु, विच ते पिया था टंगिजनि। इंतज़ार मन त किथां थो फ़ाइदो मिले, बसि ओॾां लड़ी वञो। वमन युज़लिलिल्लाहु फलन तजिद लहू सबीला, क़ुरान पाक फरमायो त जंहिंखे अल्लाह ताला गुमराह करे न हुनखे कोई बि रस्तो नथो ॾेई सघे। रब हिन खे धिको ॾेई छॾियो आहे बसि। तॾहिं त हदीस पाक जे अंदरि मुनाफ़िकनि जो मिसाल ॾिनो वियो आहे त हिकिड़ा 3 माण्हू आहिनि, दरिया खे पार करणु चाहिनि था, परे भर वञणु चाहिनि था। हिकिड़ो माण्हू उन्हनि मां हिमत करे टुॿी हणी कपिड़ा पंहिंजा वकोड़े सकोड़े तार हणी करे वञी क्रॉस करे ॿिए पासे खां कपर ते चढ़ी बीठो। ॿियो वरी हिन ख़ौफ़ में लहे ई नथो त न लहंदुसि त ॿुॾंदुसि, लहणो न ई। चयूं वरी लथो आहे पर लही विच ते जॾहिं पहुतो, तार हणंदो हणंदो विच ते जॾहिं पहुतो त हाणे पोयां ही बि सॾु थो करेसि, अड़े काॾे तूं मरण वञी, वेंदे त मरंदे, गोता खाईंदे ॿुॾंदे, मोटिया मोटिया। वरी परे पार जेको क्रॉस करे बीठो आहे उहो त चएसि त अचे पहुतो आहे, हिमत कर, हिमत कर, तरी वेंदे, मां त तरी आयुमि, काई वॾी ॻाल्हि कान्हे, मुड़सी कर, हिमत कर, तरी वेंदे, कामयाबु थी वेंदे, पंहिंजे मंज़िल मक़सूद ते पहुची वेंदे, थोरी बाक़ी बची आहे, हिमत कर। हू सॾ थो करेसि त अचु कामयाबु थी वेंदे, हली अचु। हीउ पोयां सॾ थो करेसि त काॾे तो मरण वञी। हाणे ईअं पोइ हे अचे विच ते, विचूं हमरा फासे थो, कंहिं महिल तो हेॾे ॾिसे त हीउ बि सॾे थो त मरण थो वञी, विथी बि चङी पई हाले, जाई पई मरंदुसि न। वरी होॾां हू बि सॾे थो त हली आहे बाक़ी थोरी बची अथई, विथी थोरी आहे बाक़ी, तार हणंदो त मुड़सी कर पुॼी वेंदे। ॻाल्हि हुनजी बि ॼण त सही थी लॻे, पोइ हिमत कंदुसि त अधु त क्रॉस करे आयो आहे, बाक़ी अधु बचियो आहे। हाणे हे फाथो करे त छा करे, कंहिं महिल हिन ॾे थो ॾिसे, कंहिं महिल हुन ॾे थो ॾिसे, ईअं हेॾां होॾां ॾिसी ॾिसी अचे, फाथो त करे त छा करे, पोइते वञे अॻिते वञे। एतिरे में पाणीअ जी छोली जो पोयां लहर थी अचे पाणीअ जी, गोतो ॾेई ॿोड़े खणी थी वञेसि, ॿुॾी थो मरे। हाणे इहो जेको चवेसि पियो त काॾे थो वञी, मरण थो वञी, मोटी आहे, इहो हुयो काफ़िर। जेको चवेसि पियो त अची पहुतो बाक़ी मुड़सी कर, तार हणी अचु, कामयाबु थी वेंदे, पुॼी वेंदे मंज़िल मक़सूद ते, इहो हुयो मुस्लमान जेको सॾेसि पियो त अचु जहन्नम मां निकिर, कामयाबु थी वेंदे अचु। होॾां वरी काफ़िर हो जेको चएसि पियो त मरण थो वञी छा, हाणे विच ते जेको ॿुॾी मोस इहो हुयो मुनाफ़िक। न हेॾां जो रहियो न होॾां जो रहियो, न इधर के रहे न उधर के रहे, न ख़ुदा ई मिला न विसाल सनम, कुझु बि कोन हासिल थियुसि, ईअं गोता खाई मरी वियो। पोइ तॾहिं त उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे न, मुनाफ़िकनि जे इन बद किरदारीअ जे करे अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे सिधी राह तां हटाए छॾींदो आहे, अहिड़ो धिको ॾेई छॾींदो आहे जो उनखे सही राह ते सॼी दुनिया गॾिजे त बि नथी आणे सघे, छो त हिनखे ख़ुदा जे तरफ़ खां धिको मिलियल आहे न। हाणे ज़ाहिरी तौर ते क़ुर पाक जे आयतुनि खे जॾहिं ॾिठोसीं त क़ुर पाक जूं आयतूं ॼण त उन दौर में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़माने में मुनाफ़िक जेके किरदार अदा कंदा हुआ उनखे अल्लाह ताला वाक़ो कयो आहे। पर इन्हनि ॻाल्हियुनि खे क़ुर पाक जो हिसो बनाए छॾियो, क़यामत ताईं ईंदड़ मुस्लमान क़ुर पाक जूं इहे आयतूं पढ़ंदा रहंदा। अल्लाह ताला चाहे हा जेकॾहिं त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ईअं बि ॻाल्हि ॿुधाए छॾे हा, इहा तालीम तरबियत ॾेई छॾे हा। पोइ क़ुर पाक जो हिसो छो बनायूं वयूं इहे ॻाल्हियूं आयतूं नाज़िल करे? यकीनन हुन मां उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त असांजे लाइ सबक़ु आहे। वॾो सबक़ु हीउ आहे त उन दौर में इहो किरदार त मुनाफ़िकनि जो हुयो, पर कॾहिं कॾहिं शैतान मुस्लमाननि खे अहिड़ो ख़राबु कंदो जो मुस्लमान सॾाईंदो बि पाण खे मुस्लमान, चवंदो त मां निमाज़ी मुस्लमान मोमिन पको, ऐं किरदार वरी हुनजो मुनाफ़िकनि वारो हूंदो। अल्लाह तबारक व तआला इन जे करे मुनाफ़िकनि वारे किरदार खे वाखो कयो त जीअं मुस्लमान इन किरदार खां बचनि, अहिड़ा न थियनि, अहिड़ा किना न थियनि जो ॿिनि माण्हुनि जे विच ते अहिड़े अंदाज़ में रहनि, न हिन सां सचा न हुन सां सचा, हुजे न रुॻो ॿिन्हिनि में मफ़ाद, पंहिंजे मफ़ाद सां सचा हुजनि, ज़रूरत सां सचा हुजनि।
इहो किरदारु मुनाफ़िकनि जो आहे। तॾहिं अलाह तबारक व तआला फरमायो इन बद किरदारीअ जे करे मां इन्हनि विच वारनि माण्हुनि खे मुनाफ़िकत किरदारु रखण वारनि माण्हुनि खे अहिड़ो धिको ॾेई छॾिनो आहे गुमराहीअ जो जो सही राह ते अची न सघंदा आहिनि। इहे विच वाटे ते गोता खाई करे ईअं ॿुॾी मरी वेंदा जॾहिं न परेशानीअ में मुब्तला थींदा, न हू कमु ईंदनि न ही कमु ईंदनि। इन जे करे त बाबा कहिड़ो असां सां सचो, या हू चवंदा त कहिड़ो असां सां सचो, विच ते इहो माण्हू छुॾिजी करे निंदणको थी करे मरी वेंदो। अलाह तबारक व तआला मुस्लमाननि खे सेखारियो त तव्हां निंदणका न आहियो, तव्हांजे लाइ अलाह ऐं अलाह जे रसूल जी ज़ात मौजूदु आहे। मोमिननि जे लाइ मोमिननि जूं दुआऊं, मोमिननि जा जमातूं, मोमिननि जा औलाद, मोमिन मुस्लमान तव्हांजे लाइ सभु आहिनि। तव्हां भेण अहिड़ो किरदारु अदा करे पाण खे अहिड़ो बेकार न कजो जो तव्हां बि निंदणका थी करे मरो। इहो वॾो सबक़ तव्हां असांखे मिलियो। अलाह तबारक व तआला तव्हां असांखे मुनाफ़िकत जे किरदार खां बचाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए।